बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार साथियों, इन वक्त आऊँ शाह अब्दुल लतीफ़ फार्म शहदादपुर ते मौजूद आहियां ऐं मूंसां गॾु सिंध आबादगार बोर्ड जो सीनियर मेंबर ऐं डिस्ट्रिक्ट सांगड़ जो सीनियर मेंबर, उन खां सवाइ तालुके शहदादपुर जो सदर मोहतरम नियाज़ हुसैन बोदाणी गॾु आहे। हिन वटि जेको ट्रेंड रहियो आहे या जेको अॼुकल्ह सिंध में तव्हां ॿुधो हूंदो फेसबुकनि ते या सोशल मीडिया ते अचे पियो त कणिक खीरे ते कीअं खाइजे। त लास्ट ईयर बि असां साईं सां ॻाल्हायो हो, उन जे बारे में पुछियोसीं छो त हिन वटि जेका बि 200-300 एकड़ आहे उन में जेका वधि में वधि कणिक खाईंदो आहे, ॿुधाए पियो त 95% जेको आहे सो आउं खीरे ते खाईंदो आहियां। बाक़ी कणिक जेका रवायती तरीक़े सां जीअं ॿिए हंधि खंदी आहे ईअं खाईंदो आहियां। त साईं नियाज़ तव्हां ॿुधायो असांजे आबादकारनि खे त इहो कीअं कजे। हाणे जीअं वण माण्हू जा आहिनि उहो छा करे, पहिरीं वण वढे हिन खां पोइ कहिड़ो सिस्टम करे हर भर कीअं ॾे, कीअं सिस्टम थींदो जेको खीरे ते कणिक खाइजे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं साईं मोहम्मद ख़ान साहिब जो फुराइतो आहियां, जेको हीअ अॼु आयो आहे मूं वटि ऐं मूंखां कणिक जे हवाले सां जेको हीअ इंटरव्यू वठे पियो। साईं मुंहिंजा हीअ कणिक जेका आहे असां इन तरीक़े सां पोखींदा आहियूं त असां वटि जेको आहे सो बीठल वणनि में हिकिड़ी गोबल हलाए, मथां रोटावेटर हिकिड़ो हलाए, उन जे मथां 2-4 ॾींहं छॾे ॿी गोबल हलाए, रोटावेटर हलाए, पोइ असां ॿिज भाण गॾु छटींदा आहियूं। मसलन जेको भाण आहे असां वटि जेको छटिजे पियो कुझु सालनि खां, उन में तक़रीबन 1 बोरी ज़ोरावर, तक़रीबन जेको आहे सो अधु बोरी अमोनियम सल्फेट, 8 किलो ह्यूमिक एसिड ऐं 3 किलो विझ, इहो असां छटे ऐं मथां असां हुन ते बसर वारा खिरिया ठाहींदा आहियूं ऐं उहे खिरिया ठाहे इहो अन्न गॾु भाण सां खेड़ी में छॾिणो आहे, गॾु छॾिणो आहे। उन खे असां 2 हथ छॾींदा आहियूं, अधु जेको आहे उत्तर ॾखण, अधु जेको आहे सो ओलह ओभर छॾींदा आहियूं त जीअं हिकु जोड़ो ॿिज छॾिजी वञे। ॿिज 3 किलो हूंदो, ॿिज 3 किलो। उन खां पोइ असां हुनखे जेको पाणी लॻाईंदा आहियूं, पाणी लॻाइण खां बना बंदी करे अटूं वग़ैरह खीरा कहिड़ा कढिबा, बसर वारा खीरा, जेको बसर जा खीरा हूंदा आहिनि सेम असां बसर वारा ई सेटिंग सां कढंदा आहियूं। सही। पोइ असां हुनखे जेको आहे सो पाणी लॻाईंदा आहियूं, पाणी असां हिन तरह सां लॻाईंदा आहियूं त खीरियो ॿुॾी न वञे। खीरियो जेको 2 हिसा ॿुॾल हुजे, 3 हिसो रहिजे, जेतिरो बसर जो खीरियो भरिबो आहे बसि ओतिरो ई भराइजे ऐं उन खां पोइ उहो भराए ऐं उन खां पोइ असां हुन में अधु बोरी जेका आहे DAP जी या अधु बोरी ज़ोरावर जी ऐं 3 किलो कणिक जो ॿियो ॿिज मिक्स करे उहो असां हुनजे मथां छटींदा आहियूं। ऐं इहो जेको खीरियो सुकल हूंदो त इहो माण्हू खे न थियणु खपे त पोइ इहो मुंहिंजो असांजो ख़राबु थी वेंदो, उहो भले सुकल हुजे। ही सेक जेको आहे सो 3 खां 4 इंच ताईं 5 इंच ताईं मथे ही बुड़ी वेंदो आहे ऐं उन में कणिक ॾाढी सुठी थी वेंदी आहे। अच्छा, त पोइ इहो जेको माना कणिक घणी लॻी वई, 60 किलो कणिक जो ॿिज 60 किलो लॻी वियो। अच्छा, हाणे कणिक लॻी वई, सभु कुझु थी वियो, हाणे लाॻाणो। हा, लाॻाणो असांजी 15 ॾींहं ईंदो आहे, ईअं 15 ॾींहं हुनखे असां लाॻाणो ॾींदा आहियूं। साॻी लेवल ते पाणी भराइणो आहे वरी बि। लाॻाणे खां पोइ 2-4 ॾींहं छॾे उन खां पोइ असां ज़मीन जॾहिं थोरी पेर सण जहिड़ी थी वञे त उन में असां 1 बोरी पंहिंजो यूरिया जी ऐं 2 थैलियूं ज़िंक जो मिक्स करे ऐं असां उहो छटींदा। आबादगार हीअ ॻाल्हि नोट कयो त साईं चए थो त ज़िंक जेको आम तौर ते असां 3 किलो ॿिनी खे ॾींदा आहियूं, उन खे डबल ॾियणु घुरिजे त माना टिल्डरिंग वधीक कंदो। अच्छा, पोइ इन जेको फस्ट में तव्हां जेको ही ब्रॉड लीफ यानी वेकिरे पननि वारा गाह था त उनखे तव्हां छा ॾींदा आहियो? उन में साईं ख़ासि तौर ते जेका लूणी गाह आहे इहो पोइ वरी दवाउनि सां कंट्रोल सही माना में थींदो कोन्हे, किथे बि कोन थिए। उन जे लाइ बहितरीनु तरीक़ो इहो अथव, असां हुन में जेका लोगरान आहे उहा असां ॿिज छटण खां पोइ ॿिज असांजो फुटंदो बि कोन्हे। 4-5 ॾींहं ज़मीन जॾहिं पेर सण जहिड़ी हूंदी आहे त उन वक़्त में 12 गिलास असां हुन में हिकिड़ी पुड़ी में विझी ऐं उनखे हलाए पोइ असां उहो पंहिंजो स्प्रे करे छॾींदा आहियूं। उहो खीरनि ते जेको आहे विडिन साइड नोज़ल सां, त उन में लूणी गाह बि कोन फुटंदा आहिनि, सरिया ॿिया चौड़े पते वारा गाह तक़रीबन बहितरनि खां बहितरीनु कंट्रोल जेको इन सां मिलंदो आहे अहिड़ो ॿियो कंहिं दवा सां। अच्छा, मक़सदु चवण हीअ आहे त इहो लाॻाणे खां अॻु ई कमु करे छॾिणो आहे। इहो असां पोखी खां पोइ 4-5 ॾींहं। अच्छा, हा हा, इहो माना गाह माना कणिक खां अॻु में फुटी छॾंदा। हा, गाह हू अञा ॾिसबो ई कोन्हे, असां दवा लॻाए छॾींदा आहियूं, गाह फुटंदो ई कोन्हे। अच्छा, हाणे जॾहिं कणिक पंहिंजी कणिक जा भाण भितर त सभिनी दोस्तनि खे ख़बर आहे त 40-50 ॾींहं विच मुकमल करणा आहिनि, पर उन खां पोइ जेको तव्हां स्प्रे वग़ैरह जेको अमाइनो एसिड जो ॿुधायो या छा इहो कयो कंदा आहियो, पोइ छा कंदा आहियो, कीअं कंदा आहियो? असीं ॿुधाए वञा, इहो ॿिए भाण जो मूं डोज़ कोन ॿुधायो। पहिरियों 2 थैलियूं ज़िंक ऐं यूरिया जी बोरी ॿुधाई, पहिरें पाणी ते वरी उन खां पोइ जेको ॿियो पाणी ॾींदा आहियूं उन ते 1 बोरी असां यूरिया जी ख़ाली ॾींदा आहियूं। ठीकु आहे। उन खां पोइ जेको आहे पोइ 3 बोरी जो जेको फ़ैसिलो आहे न उहो फसल जी कंडीशन ते कंदा आहियूं। अच्छा, हा, उहो कंडीशन कॾहिं किथे फसल तमामु भलो हूंदो आहे त उते असां कोन कंदा आहियूं।
जिते फसल उणी भी हूंदो आहे त उहो किथे अधु बोरी बि कंदा आहियूं, किथे बोरी बि कंदा आहियूं। इहे 2 बोरियूं तव्हां जूं यूरिया लाज़मी करणियूं। 3 बोरी जो फ़ैसिलो फसल जी कंडीशन ते कजो, न त फसल किरी बि सघे थो, पोइ ख़राबु थींदो, पोइ फसल एवरेज मारे वेंदो। ॿियो साईं वारो सुवाल त अमाइनो एसिड जी जेका ॻाल्हि ॿुधी ऐं साईं पोटाश जी जेका ॻाल्हि ॿुधाई, उहो असां जेको आहे तक़रीबन कोई 52-55 ॾींहंनि जी जॾहिं कणक हूंदी आहे त पोइ उन में असां 1.5 लीटर लिक्विड पोटाश जेको आम 3 लीटर में हलंदो आहे इहो, ऐं इन सां गॾु तक़रीबन कोई 250 ml जेको आहे सो असां अमाइनो एसिड उहो असां मिक्स करे ऐं उहो असां स्प्रे कंदा आहियूं। हिकिड़ो असां इहो 55 ॾींहंनि ते कंदा आहियूं, 54, 55, 52 ॾींहंनि ते। ॿियो वरी असां कंदा आहियूं 70 ॾींहंनि ते। 70, हा, ॿियो बि 70 ॾींहंनि ते असां साॻियो ई डोज़ साॻी तरीक़े सां 250 ml जेको आहे अमाइनो एसिड ऐं तक़रीबन 1.5 लीटर पोटाश स्प्रे असां लिक्विड पोटाश कंदा आहियूं। ऐं इन सां जेको आहे सो दाणे जी साइज़ बि सुठी थींदी ऐं पैदावार ते वाज़े फ़र्क़ु ईंदो आहे। जेको ही मूं फार्मूलो ॿुधायो आहे इहो असांजो उहो फार्मूलो आहे जेको असां उनजी घर में माना उनखे कॉम्पिटिशन में हिकिड़ो प्लाट माना चेक प्लाट रखी बि असां तजुर्बो कयो त असांजो 15 खां 20 मणनि जो एकड़ ते पैदावार में वाधारो आयो। वॾी महिरबानी आहे जी जो तव्हां दोस्तनि खे ॿुधायो त खीरे ते कणिक कीअं खाइजे। त छो जो काफ़ी असांजे इलाइक़नि में दोस्त पुछंदा रहनि पिया त भाई खीरे वारी कणिक कीअं आहे, ऐं मुंहिंजे ख़्याल में बि खीरे वारी जा कणिक खाइजे थी। इन जी पैदावारी सलाहियत उहो जेको आम रूटनि में कणिक खायूं था उन खां वधीक आहे। सो दोस्तो तव्हांजी वॾी महिरबानी।